नासिर हेडलाइन्स सां वधीक वाक़िआ कंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ दौरे ते गिलगित बल्तिस्तान पहुची वियो आहे। वज़ीर आज़म खे बरसात ऐं ॿोॾि जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म जो चवणु आहे त असां उन वक़्तु आफ़त जो ॼमी मुक़ाबिलो कंदासीं। ख़बर अवां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ दौरे ते गिलगित बल्तिस्तान पहुची वियो आहे। वज़ीर आज़म खे बरसात ऐं ॿोॾि जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म जो चवणु आहे त असां इन आफ़त जो ॼमी मुक़ाबिलो कंदासीं। ख़बर अवां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ दौरे ते गिलगित बल्तिस्तान पहुची वियो आहे। वज़ीर आज़म खे बरसात ऐं ॿोॾि जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म जो चवणु आहे त असां इन वक़्तु आफ़त जो ॼमी मुक़ाबिलो कंदासीं। ख़बर अवां शेयर कयूं पिया। वज़ीर आज़म शहबाज शरीफ दौरे ते गिलगित बल्तिस्तान पहुची वियो आहे। वज़ीर आज़म खे बरसात ऐं ॿोॾि जे हवाले सां ब्रीफिंग ॾिनी वेंदी। वज़ीर आज़म जो चवणु आहे त असां उन आफ़त जो ॼमी मुक़ाबिलो कंदासीं।